अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार ऐं मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, साइट में फोकस कंदासीं आलमी फ्रंट ते जेके डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं प्रोग्राम जो उहे हिसो हूंदियूं अॼोके प्रोग्राम में। नाज़रीन, जेको ईरान जो हिन वक़्तु मामिलो हले पियो, ईरान ऐं अमेरिका विच में वधंदड़ छिकताण सभिनी जे साम्हूं आहे ऐं उन छिकताण में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए पियो। ॿिन्ही पासनि खां जेके बयान साम्हूं अचनि पिया, जंगी तयारियुनि जी हवाले सां जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ॻणितीअ वारी आहे ऐं उन हवाले सां ॻणितीअ जो इज़हार बि थिए पियो। पाकिस्तान हिन हवाले सां पंहिंजी ॻणितीअ जो इज़हार कंदे हिन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे त सफ़ारतकारी बहितरीनु हल आहे। ॻाल्हियुनि ज़रिए, सफ़ारतकारी ज़रिए इन मामलनि खे हल करण ई हिकिड़ो बहितर क़दम हूंदो, होशमंदाणो क़दम हूंदो ऐं उनखे ई हिन वक़्तु तरजीह ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। उनखां सवाइ नाज़रीन, असां ॾिसूं था त जेका यूरोप जी वधंदड़ वेझड़ाइप आहे भारत सां ऐं चाइना सां, उनजा जेके आलमी सियासत ते कहिड़ा असर थियनि पिया ऐं ही जेको पासो आहे ज़ाहिर आहे जेको मुआहिदो थियो इंडिया ऐं यूरोप विच में, ज़ाहिर आहे उहो मुआहिदो उनखे जेकॾहिं असीं ॾिसूं था त उहो रुॻो हिकिड़ो कारोबारी कॉन्टेक्स्ट में, वापारी कॉन्टेक्स्ट में न पियो नज़र अचे, पर उनखां सवाइ हुनजा हिकिड़ी आलमी सियासत ते तमामु वॾा असर आहिनि। ख़ासि करे असां ॾिठोसीं त गुज़िरियल 2 ॾहाकनि खां पोइ ही ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं, पर 2 ॾहाकनि खां पोइ हाणे ओचितो अहिड़ो छा थियो आहे जो असां ॾिसूं था त ही वेझड़ाइप मुसलसल वधे पई। इन वधंदड़ वेझड़ाइप जा कारण बि असीं पंहिंजे एक्सपर्ट्स खां अॼु सम्झंदासीं ऐं हिन वधंदड़ वेझड़ाइप जा असर छा हूंदा। पाकिस्तान जे हवाले सां जेको डायरेक्ट ॿुधायो वञे त कुझु डायरेक्ट असर हूंदा, उहो ईरान वारो मामिलो हुजे उनजा बि ज़ाहिर आहे ख़िते ते असर थींदा, पाकिस्तान ते असर उनजा बि अचणा आहिनि। उनखां सवाइ जेको मुआहिदो थियो आहे यूरोप ऐं इंडिया विच में, इन जा बि असर पाकिस्तान जी एक्सपोर्ट जे हवाले सां ॼाणायो पियो वञे त पाकिस्तान खे उनजा बि पाकिस्तान जे मथां के सीरियस इम्प्लीकेशन्स थी सघनि था ऐं उन हवाले सां बि का बहितर स्ट्रेटजी हिन वक़्तु जी ज़रूरत आहे। ऐं हीअ जेका वधंदड़ वेझड़ाइप आहे ऐं जेका अमेरिकी सदर ट्रंप ख़िलाफ़ु वधंदड़ आलमी मज़ाहिमत आहे, उहो कहिड़ो रस्तो वठंदी, उन ते बि प्रोग्राम में अॼु गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन। उनखां सवाइ जेके ॿियूं डेवलपमेंट असांखे नज़र अचनि पियूं प्रोग्राम में उनखे फोकस कंदासीं। पाकिस्तान इहा शइ बि वाज़े कई आहे त परॾेही ऑफिस पारां इहो ॿुधायो वियो आहे त कंहिं बि असीं जेको गाज़ा पीस बोर्ड में असांजी शमूलियत आहे उनजो मतिलबु इब्राहिमी मुआहिदे में शरीक थियणु कोन्हे। उनखे ईअं न सम्झो वञे असांजो फ़लस्तीन जे हवाले सां जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ रहियो आहे उहो मौक़िफ़ बरक़रार आहे ऐं पाकिस्तान उन हवाले सां कंहिं बि जेको मुंहिंजो प्रीवियस जेका हुनजी पोज़ीशन हुई उन ई पोज़ीशन ते बरक़रार आहे। नाज़रीन, एक्सपर्ट्स पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे। एक्सपर्ट पैनल में अॼोके प्रोग्राम में 3 सीनियर डिप्लोमेट्स मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ज़फ़रुल्ला शेख साहब, GR बलोच साहब, हसन हबीब साहब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो ॾिसो आहिनि। मां सभिनी खे भली कार, सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो आहे। GR साहब, मां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। कीअं ॾिसो पिया ओवरऑल जेके मूं ज़िक्र कयो आलमी फ्रंट ते खोड़ डेवलपमेंट असांखे नज़र अचनि पियूं ऐं ज़ाहिर आहे उनजा जेके पाकिस्तान ते असर अचनि पिया या अचणा आहिनि, कहिड़ी असांजी तयारी हुजणु घुरिजे उन ते बि रोशनी विझो। शुरूआति जेकॾहिं असां कयूं जेका सूरत आहे हिन वक़्तु असांखे अमेरिका ईरान जे विच में नज़र अचे पई, सर छा थींदे ॾिसो पिया, हीअ छिकताण किथे दंग थींदे ॾिसो पिया? जी GR साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? जी बिल्कुल, तव्हांजो आवाज़ अचे पियो। एम आई ऑडिबल? मां जी बिल्कुलु। जी मां अर्ज़ पे कयो त मे लास्ट ईयर खां पोइ 12 ॾींहंनि जी जेका जंग हुई ईरान जी, अमेरिका जी ऐं इसराइल जी, उनखां पोइ इहो होप पे कयो वियो त शायदि हाणे को निगोशिएशन जो सिलसिलो शुरू थिए, को डिप्लोमेटिक चैनल शुरू थियनि ऐं का नॉर्मलाइज़ थिए। लेकिन गुज़श्ता जेके दिसंबर में असां जेके प्रोटेस्ट ॾिठा उन्हनि हिकिड़ो जहिड़ो कर जवाज़ पेश कयो अमेरिका ऐं इसराइल खे ऐं इज़राइल जी लॉबी खे त छो न इहो मौक़ो इस्तेमालु कयो वञे ईरान जे ख़िलाफ़। जेकॾहिं हू ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि था कनि, जेके माण्हुनि जी कैजुअलिटी जी ॻाल्हि था कनि, त पोइ गज़ा उन्हनि खे विसरी थो वञे ऐं ॿियूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं। लिहाज़ा उहो को जवाज़ हुननि जे लिहाज़ सां जंग जो जवाज़ कम अज़ कम नथो थी सघे। हा, इहो ज़रूरु थी सघे थो त की तव्हां ईरान ते पाबंदियूं वेढ़ियो, को तव्हां उनखे तनक़ीद कयो, लेकिन इहा कहिड़ी स्ट्रेटजी आहे त भई छाकाणि जो प्रोटेस्ट हो, छाकाणि जो उन्हनि खे सख़्ती सां निपटियो वियो, लिहाज़ा असां जंग कंदासीं। मतिलबु इट इज़ टोटली इरैशनल। को तारीख़ जो को बि अहिड़ो मिसाल नथो मिले जंहिंमें इहो जवाज़ पैदा करे कंहिं मुल्क ते हमिलो कयो वञे। इन जो मतिलबु इहो आहे त ईरान जे ख़िलाफ़ जेका लॉबी आहे ज़ियोनिस्ट ऐं हुन जा जेके सपोर्टर्स आहिनि, they want one way or the other this regime to go and Iran also to be
put into the same place like Iraq, Syria and Libya. I mean, I'm very, very worried. मूंखे तमामु घणी तशवीश आहे. इनमें कोई शक कोन्हे को त ईरान जा जेके असांजा आहिनि ब्रदर उहे ॾाढा बहादुर आहिनि. उन्हनि जी डिटर्मिनेशन, उन्हनि जो लव फॉर देयर होमलैंड ऐं उन्हनि जी जेका रेजिस्टेंस जी जेका हिस्सा आहे सा दुनिया में मां समझां थो उनजे बराबरि का बि कान्हे का. सो ऐं उनजी तयारी आहे. बल्कि हीअं जेको अॼु जेको जो आयो त असांजा वी हैव अ हैंड ऑन आवर ट्रिगर. सो आई थिंक दी अमेरिकन्स ईअं आसानी सां हथु कोन विझंदा, लेकिन थी सघे थो त ही मैक्सिमम प्रेशर जी जेका पॉलिसी इस्तेमालु कई आहे ट्रम्प सभिनी मुल्कनि जे ख़िलाफ़ जेके बि हुनजे अॻियां बीहनि था कंहिं तरह सां बि परसीव्ड इंट्रस्ट जे ख़िलाफ़, त उन में इस्तेमालु करे थो. लेकिन हिन में त सौ सिधो इज़राइल जो ई किरदारु आहे. इज़राइल ई चाहे थो त इहो आख़िरी किलो जेको रेजिस्टेंस जो आहे उनजी हेजमनी जे ख़िलाफ़, ज़ियोनिज़म जे ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीन जे हक़ जे ख़िलाफ़ उनखे कंहिं तरह सां ख़ामोश कयो वञे, उनखे कंहिं तरह सां जेके आहिनि सो झुकायो वञे ऐं हिकिड़ी स्ट्रेटेजिक डिफीट तरफ़ हलियो वञे. मां कोन थो सम्झां. आई थिंक दे हैव नॉट अंडरस्टूड द हिस्ट्री ऑफ द इरानियन पीपल. दे डोंट अंडरस्टैंड द साइक ऑफ इट. पाण में खणी लखुनि जा इख़्तिलाफ़ात हुजनि, बट इट इज़ नॉट वेनेज़ुएला. ये कोन्हे कोई वेनेज़ुएला आहे त हू कढी हुनखे हिकिड़े ॿिनि हुनजे लीडर्स खे ऐं इंटरनल का तब्दीली आणे छॾींदा. इट इज़ नॉट पॉसिबल. मुमकिन न आहे. सो आई थिंक जॾहिं हिकिड़ो ख़तरो आहे इन ॻाल्हि जो त मे बी को वरी ॿियो को नुक़सानु कनि ईरान जो, लेकिन उनजा जेके आफ्टर इफेक्ट्स आहिनि तमामु घणा आहिनि. जियो पोलिटिकल बि आहिनि, जियो इकोनॉमिक बि आहिनि. सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे सो ऑयल मार्केट आहे. ऑलरेडी उहा डिप थी वई आहे. वन सेकेंड, हाणे अमेरिका केतिरनि झगड़नि खे मोहर ॾींदो. हाणे तक़रीबन अमेरिका बल्कि ॾिठो वञे जेका न्यूट्रल तरीक़े सां त अमेरिका इज़ टोटली आइसोलेटेड. ठीकु आहे, हेजमोन आहे दुनिया जो, लेकिन का बि अहिड़ी ताक़त दुनिया जी कान्हे जेका हिन सां गॾु बीठी हुजे. ठीकु आहे, चलो हींअर असां ग़ज़ा जे हवाले सां खणी असां बि शामिल आहियूं, पाकिस्तान बि, लेकिन उहे बि कंडीशनल आहिनि. ईअं कोन्हे को त को उन्हनि खे ओपन चेक आहे ॾिनल. सो मां सम्झां थो आई थिंक ट्रम्प विल हैव टू प्रॉब्ली रीथिंक, रीअलाइन. ऐं लेकिन इन चवण खां बावजूदि असां पाकिस्तान जो, छाकाणि तव्हां चयो त जल्दी मां इहो बि चवंदो वञा त पाकिस्तान जे लाइ तमामु वॾा रिस्क्स आहिनि. जवाबदारी आहे सभ खां वॾी ॻाल्हि आहे. रिस्क खां वधीक असां हुनजा पाड़ेसरी आहियूं. मुस्लमान मुल्क आहे, OIC जो मेंबर आहे ऐं असांजो कंहिं हद ताईं लीवरेज पे आहे. आई थिंक इहो तव्हांखे बि ख़बर हूंदी ऐं साम्हूं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं. हींअर कुझु देरि पहिरियां ईरान जे प्रेसिडेंट ॻाल्हायो आहे असांजे प्राइम मिनिस्टर सां ऐं डेफिनेटली उन में इहा ॻाल्हि थी हूंदी. ऐं पाकिस्तान इज़ वर्किंग बिहाइंड द सीन त इनखे डी एस्केलेट कजे ऐं जंग तरफ़ न वधियो वञे. ऐं जेके बि इशूज़ आहिनि ईरान ऐं अमेरिका जा या ईरान जा ऐं इज़राइल जा या जेको बि मुल्क जे ख़िलाफ़ आहे उहे कंहिं तरह सां नेगोसिएशन सां हल कया वञनि. जी असां पवन जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे ज़फ़रुल्ला शेख साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि. हसन हबीब साहब बि आहिनि. ज़फ़रुल्ला शेख साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे सर? ज़फ़रुल्ला शेख साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? जी जी बिल्कुलु अचे पियो. सर छा चवंदो? जीअं जी आर साहब ॻाल्हि कई त एतिरो आसान कोन हूंदो. असां ॾिसूं था साॻियो पैटर्न असांखे नज़र अचे पियो. अॻु सैंक्शन्स ऐं पाबंदियुनि खां पोइ मिलिट्री बिल्डअप ऐं उन खां पोइ हिकिड़ी फाइनल स्ट्राइक. पर उन बावजूदि ऐं जेके असां 1979 खां पोइ ॾिसूं था त ईरान अंदरि बि सिचुएशन मुख़्तलिफ़ आहे. पर उन बावजूदि ॾुखियो हूंदो, आसान हदफ़ न हूंदो वेनेज़ुएला जीअं ईरान अमेरिका जे लाइ. अव्हां कीअं ॾिसो पिया हिन शइ खे? ऐं जीअं जी आर साहब ॻाल्हि कई त पाकिस्तान इज़ वर्किंग बिहाइंड इट, त ज़ाहिर आहे पाकिस्तान जी बि कोशिशूं आहिनि त कहिड़े रीति मामलनि खे बहितरी ॾांहुं वठी वञिजे ऐं उन हवाले सां असांजी जवाबदारी बि बीहे थी इन समूरे मामले में. कीअं ॾिसो पिया सर पाकिस्तान जे किरदार खे ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेका छिकताण असां ॾिसूं पिया ही किथे दंग थींदे तव्हां ॾिसो पिया? सभ खां सवाल इहे पैदा थियनि था वञनि त भला अमेरिका ईरान खे कमज़ोर करण में हुनखे छा हथु ईंदो? त ॾिसो, हिकिड़ी मां ॿी साइड जेके एग्ज़ामिन करण मां अर्ज़ु कयां थो. सभ खां पहिरियों त इहो हुयो त हमास जेको टेररिस्ट ग्रुप हुयो उनखे ईरान जी पुठि भराई हुई ऐं उन खां पोइ हिज़बुल्लाह खे ईरान जी पुठि भराई हुई. जेके हूथीज़ यमन में हुया उन्हनि खे पुठि भराई हुई. हूथीज़ सऊदी अरेबिया ते बि अटैक कनि पिया, मुख़्तलिफ़ उहे कनि पिया. हमास खे वॾी तमामु सपोर्ट हुई. सीरिया जो कुझु हिसो हुयो. इन सॼे खे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ सभ खां वॾो इहो हुयो त इसराइल खे रिकग्नाइज़ कराइण जे लाइ उन्हनि जो मैदान कीअं साफ़ कयो वञे, कहिड़ो सवलो मैदान कयो वञे जंहिंमें UAE, बहरेन इहे बिल्कुलु जेके कुझु इसराइल खे
करे चुका हुआ रिकॉग्नाइज। उन विच में गाज़ा जी वॉर शुरू थी वई त उन खां पोइ सॼो सिस्टम डावाडोल थी वियो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त सभ खां पहिरियों अमेरिकन्स इहो पियो चाहियो त ईरान खे कमज़ोर कयो वञे। ईरान जेकॾहिं स्ट्रांग हूंदो त इहो सॼो सिस्टम जेको आहे हुनजे कंट्रोल खां ॿाहिरि हूंदो। हाणे हुननि छा कयो, हलंदे हलंदे ईरान खे आख़िरकार कट शॉट जेकी आहे ईरान ते अटैक कयूं, हुनजे न्यूक्लियर कैपेबिलिटी जेकी आहे घटि हुई, घणेई ॻाल्हियूं थियूं, विच में कुझु पार्टीस आयूं, उन्हनि ॻाल्हियूं ॿोलियूं बि कयूं। पर जेकॾहिं तव्हां ॾिठो वञे त ईरान जी जेकी सपोर्ट हुई उहा वाक़ई कमज़ोर थी वई। हिज़बुल्लाह ख़तमु थी वियो मोरलेस, सीरिया खे उन्हनि न्यूट्रलाइज़ करे छॾियो, गाज़ा ते हुननि प्रेशर विधो पियो, यको यको लॻो पियो हो। हमास खे हुननि ख़तमु करण जी पूरी कोशिशि पई कई, अञा पई हले जेको आहे हुनखे डीमिलिटराइज़ करण जे लाइ। ओॾे गल्फ वारा जेके हुया, ख़ासि करके सऊदी अरेबिया बि ईअं पियो चाहियो त जेको यमन में जेको ट्रबल हले पियो ते यको ख़ासि करके नॉर्थ में, ख़ासि करके जेको रूसी जेके जिन खे ख़ुशि हुई ईरान जी या ॿियनि जी, पोइ कहिड़े सेक्ट जे करे, रिलीजन जे करे, ॿिए जे करे, उहा बि हुनजी स्ट्रेंथ जेकी आहे घटि थिए। अच्छा, उन खां पोइ ईरान खे जॾहिं पहिरियों अटैक थी वियो त उन में काफ़ी कमज़ोरी हुई ईरान जे फॉरेन मिनिस्टर जी। पहिरियों त कोन पिया मञनि, पोइ स्टेटमेंट आई त न वाक़ई असांजो काफ़ी नुक़सानु थियो आहे तमामु वॾो। उन खां पोइ डिप्लोमेसी जी ॻाल्हि अचे थी, दुनिया में उसमें काफ़ी असांजो पाकिस्तान जो रोल बि हो, ॿियो बि हुयो, काफ़ी इहो सिलसिलो हुयो जेको हुयो। त हाणे उहो डिप्लोमेसी ॻाल्हियूं बि थियनि पियूं, उहो सिलसिलो थिए बि पियो। पर उन में मुंहिंजे लिहाज़ खां कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं, अमेरिकन्स जूं अहिड़ियूं कंडीशन्स हुयूं ईरान जे मथां जेके ईरान जेको न पियो मञे। चाहे न्यूक्लियर डील हुजे, ॿियूं डील्स हुजनि, त ईरान बार बार जेके स्टेटमेंट्स अचनि पियूं उहे अचनि पई त असां न्यूक्लियर जे हुन खां पोइ हिते कोन हटंदासीं, असां बिल्कुलु बिल्ड कंदासीं, असां रिटेलिएट कंदासीं, असां हीअं कंदासीं। उन लिहाज़ खां पोइ मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, जेको मुंहिंजो लॻे थी एनालिसिस मुंहिंजी आहे त ईरान जेके अमेरिकन्स इहो फ़ैसिलो कयो त जेकॾहिं ईरान खे असां बिल्कुलु ख़तमु या कमज़ोर बिल्कुलु ख़तमु त न करे सघंदो कोई बि, जे कमज़ोर न कंदासीं ऐं सिस्टम जेको थोरो घणो ज़ोर वठे पियो हमास वारा या ॿियो, त इनखे तेसि ताईं असां जेको आहे इन सॼे एरिया खे कंट्रोल न करे सघंदासीं ऐं एरिया इसराइल बि अॻिते वधी कोन सघंदो ऐं इशू जेको इहो रहंदो ई रहंदो। हाणे हुन में विच में काफ़ी शयूं आयूं, पाकिस्तान जो नकली रोल बि हुयो, विच में गाज़ा जो इशू बि हुयो, उहो बि 20 पॉइंट प्लान जेको सॼो हुयो, हाणे जेको उते बि साइड बाय साइड उहो बि हले पियो। पर वरी ईरान स्टेटमेंट्स ॾियणु शुरू कयूं, सभु कुझु थियूं, उन में थोरो घणो वरी इशारो रशियन्स जे तरफ़ां बि आयो, हेॾां चाइनीज़ बि आयो, इहे प्रेशर पॉइंट्स अमेरिकन जे तरफ़ां थी। हाणे जेको मां सम्झां थो कि जेको बेड़ो अॻिते आयो, तव्हां पोएं दफ़े काफ़ी पोएं महीने खां वठी जॾहिं खां अमेरिकन जेको आहे सिक्योरिटी काउंसिल में बि विया, उते बि उन्हनि परमिशन वरिती। इहा अमेरिकन जी स्ट्रेटजी आहे। ऐं जेकॾहिं हुनजी हिस्ट्री ॾिसंदो, जॾहिं बि अमेरिकन अटैक कयो आहे इराक ईरान वॉर जे वक़्त में तव्हां ॾिसो त पहिरियों अमेरिका सिक्योरिटी काउंसिल में वेंदो आहे, उते ॻाल्हि पंहिंजी मंझराईंदो आहे त हे जस्टिफिकेशन आहे, उन जस्टिफिकेशन खां पोइ चवंदो आहे त जॾहिं कंदा चयो बाबा त सिक्योरिटी काउंसिल खां बि पुछो असां, उहो बि उन्हनि जे जेको आहे इजलास कराए छॾियो हुयो। उन खां पोइ जेको आहे त जॾहिं सिलसिलो ई अॻिते वधियो त हाणे अमेरिकन कयो त पंहिंजा फोर्सिस जेके आहिनि पंहिंजो बेड़ो अॻिते करण में टाइम पियो लॻे। कतर मां सॼा फोर्सिस ख़तमु कराया, उतां माण्हू हलिया विया, ईरान मां ख़तमु करायो, निकिरो ॿाहिरि बाबा, उते डिप्लोमेटिक रिलेशन ख़तमु थिया, जाती जाती अमेरिकन्स हुया, हुनखे चयो तव्हां ॿाहिरि निकिरो, ट्रेवल एडवाइज़रीज़ इशू थी वियूं। हिते ईरान बि ईअं चयो त असां न छॾींदासीं, रिटेलिएट कंदासीं, जॾहिं कुझु थियो त नेचुरली ठीकु आहे, ईरान वॾो कंट्री आहे, हर शइ आहे, हिते विच में थोरी डिप्लोमेसी हले पई, टॉक्स हलनि पई, उहे टॉक्स फेल थियूं, उन में कहिड़ियूं अमेरिकन जे मथां स्टिफ कंडीशन्स वधियूं उहा ख़बर न आहे। ॿी जेकी मेजर चेंज जेकी मुंहिंजे ख़्याल खां अमेरिकन चाहे पियो त हिते रिजीम चेंज थिए। 1979 में जॾहिं ख़ुमैनी उतां आयो त काफ़ी साल हाणे डिकेड्स थी विया त इहा हिकिड़ी मोनोटनी थी वई। पोयां जेके प्रोसेशन्स निकिता ईरान में इलाही हज़ारे माण्हू मरी विया ऐं ज़ख़्मी थिया, उहो बि कॉज ऑफ कंसर्न हो। ऐं ट्रम्प जूं काफ़ी स्टेटमेंट्स आयूं त असां ईरान ते अटैक कंदासीं ऐं उतां जा माण्हू हे त छा आहिनि। पर मुंहिंजो ख़्याल में मीरवाइल रज़ा शाह पहलवी या ॿियो अहिड़ी का लीडरशिप कान हुई जंहिंखे ईरानियन क़ौम जी फुल जेका आहे सपोर्ट हुजे। त रिजीम चेंज करण जी मां सम्झां त हिकिड़ी ॿिए चेंज आहे। टियों, गल्फ जे तरफ़ां बि इहा इंडिकेशन आहे त हुसीस खे एतिरो कमज़ोर कयो वञे उते जेको आहे त या हिज़बुल्लाह वारा त जीअं सऊदी अरेबिया जे थोरो पाण ॾिठो हूंदो त पोइ दफ़े जेको आहे उन ते बि काफ़ी रॉकेट्स हुया,
उहे भी इनसाइड ये चाहींदा हूंदा त उहो भी जेको सपोर्ट ईरानी सपोर्ट उनके आहे उहा भी खत्म थी वञे। ये सब शयूं मिलाए जुलाए करे ऐं बैलेंस ऑफ पावर जेको आहे सॼो करे ऐं जेके ईरान जो सॼो सिलसिलो आहे, मां सम्झां थो अमेरिकन जेको आहे पोएं दफ़े बि मां पंहिंजो हिन लाइ बि इहो कयो त अमेरिकन जेके ईरान ते अटैक ज़रूरु कंदा। हाणे केतिरो कंदा, छा कंदा, हिन दफ़े में जेको अॻिते अचनि था पिया त मूंखे जेको लॻे थो त हीउ जेको हाणे हे जेको ख़ुदा ख़ैर करे जंग न थिए, अलाह करे इहो सिलसिलो न थिए, अॻिते ॻाल्हि न वधे, पर जेकॾहिं ॻाल्हि इहा थी हिन दफ़े अटैक ॾाढी सीवियर हूंदी। हाणे उनजो मक़सदु सभ खां पहिरियों इहो हूंदो, ॾिसो गज़ा जो जेको एग्रीमेंट थी बि आहे त उन में अञा उते जेके हमास वारा आहिनि उहे अञा पंहिंजो डीमिलिटराइज या उहे बंदूकूं पेटी कोन था कनि। उनजे लाइ मथे जो सूर लॻो पियो आहे त हमास खे ख़तमु कीअं कयूं। हमास अमेरिकन लिहाज़ खां हिकिड़ो टेररिस्ट ग्रुप आहे त जेसिताईं हमास रहंदो तेसिताईं हिन एरिया में पीस कोन थींदो ऐं उहो ठगा टुकी पिया कंदा ऐं उन्हनि खे मेन सपोर्ट जेकी आहे सिर्फ़ु हिकु कंट्री जी आहे ऐं जेको आहे ईरान। त हाणे ईरान नंढो कंट्री न आहे, ख़ुदा ख़ैर करे अञा रशियन्स जेको आहे वधीक एॾी कोई स्ट्रिक्ट स्टेटमेंट कोन आयूं आहिनि। हाणे जेकी चाइना बि एॾी का वॾी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट कोन ॾिनी आहे। हिते साइड बाय साइड अमेरिकन वरी टैरिफ वारो हिकिड़ो प्रेशर पॉइंट बि इशू करे छॾियो आहे जेको उन्हनि मुल्कनि सां ऐं उन्हनि खे पंहिंजो डिफेंसिव पॉस्चर ते अचण जे लाइ रशिया खे उते जेको आहे यूक्रेन में डिफेंसिव पॉस्चर ते रखियो वेठो आहे ऐं हेॾा चाइना खे वरी टैरिफ थिया ॿिया था। हेॾे वरी हिंदुस्तान सां जेको आहे पॉलिटिकल लेवल ते जेको सिलसिलो थी वियो आहे उहो तव्हां ॿियो नंबर पॉइंट थी वियो, उनखे कोन था खणूं त हिंदुस्तान छो होॾे वियो आहे, पॉलिटिकली हिंदुस्तान पोइ ते हटी छो वियो आहे। त हे दुनिया जो जेको सॼो बैलेंस ऑफ पावर सिचुएशन आहे इहो सॼो जेको घुमे फिरे थो इहो आहे अमेरिकन इन्फ्लुएंस एंड रिकग्निशन ऑफ इज़राइल इन द होल रीजन एंड कंट्रोल ऑफ अमेरिकन इन्फ्लुएंस इन होल ऑफ द मिडल ईस्ट। ऐं उते ईराननि जो इन्फ्लुएंस ख़तमु थी वञे ऐं जेको हुते यूएई या हुतीस या हुते सऊदी जी ब्रदर्स यमन में आहे उन क्राइसिस खे बि ख़तमु कयो वञे। जी शेख साहब, अमान चयो त इहो एतिरो आसान कोन हूंदो, जेके हाणे मक़सद आहिनि अमेरिका जा वो तमामु घणा वाज़े थी चुका आहिनि। हसन हबीब साहब, आपकी तरफ आऊँगी कि बड़े वाज़े हैं कि क्या करना चाहता है अमेरिका बहादुर इस खत्ते में और क्या ये जो सारी प्रैक्टिस हम देख रहे हैं इसके पीछे, इस एक्सरसाइज के पीछे क्या मकासद हैं। लेकिन साथ साथ ये भी कहा जा रहा है कि आसान नहीं होगा। क्या आप क्या देख रहे हैं, सिचुएशन को किस रुख में जाते हुए देख रहे हैं, मुमकिना अहदाफ उन पर भी ज़रूर बताइएगा हमें, आप वो क्या हो सकते हैं। ईरान के पास जो इस वक्त ऑप्शन हैं वो आप किस तरीके से आप देख रहे हैं कि बावजूद चैलेंजेस के अब भी ईरान की जो पोजीशन है मजबूत है। बहुत शुक्रिया नाजिया। पहले तो दोनों हमारे जो सीनियर एम्बेसडर्स हैं उन्होंने जो बात की है वो तकरीबन सूरत हाल को वादे करती है। अमेरिका का हदफ बिल्कुल क्लियर है, वो ईरान को इंतहाई कमज़ोर करना चाहते हैं। मेरे ख्याल में टूटने में उनकी इंटरेस्ट भी नहीं होगी, लेकिन एक कमज़ोर ईरान अच्छा रहेगा अमेरिका के लिए ताकि वो इजराइल की हेजिमनी के खिलाफ कोई चैलेंज ना करे और इजराइल के थ्रू अमेरिका जो है वो मिडल ईस्ट पे अपनी ग्रिप टाइट करे ताकि जो चाइना का इन्फ्लुएंस आ रहा है या रशिया का इन्फ्लुएंस है वो इस रीजन में कहीं नहीं आए। आप देखिए जो रिसेंट मूव है जिसमें सोमाली लैंड को रिकग्नाइज किया इजराइल ने, उसको यूनिलैटरली इब्राहिमिक अकॉर्ड का पार्ट भी बना लिया है, तो ये सब जाहिर कर रहा है कि इजराइल जो है वो अपनी एक्सपेंशनिस्ट पॉलिसी के थ्रू मिडल ईस्ट पे अपनी ग्रिप टाइट कर रहा है। अरब मुल्कों को उन्होंने सिक्योरिटी के नाम पे अपने पंजे में जकड़ लिया है, गल्फ में उनके वो बढ़ रहे हैं सारे। These all are indicators कि अमेरिका जो है इस रिच रीजन को जिसमें बहुत ज़्यादा नेचुरल रिसोर्सेज हैं उन पे अपनी ग्रिप सख्त करना चाह रहा है ताकि फ्यूचर में जब उसको चैलेंज आए रशिया चाइना से या चाइना अलोन से इन कमिंग डेकेड तो उस वक्त अमेरिका बहुत स्ट्रॉन्ग रिस्पॉन्स दे सके या वो खुद एक थ्रेट क्रिएट करे चाइना के लिए। ये देखिए पूरा गेम चल रहा है कि कमिंग थ्रेट्स के खिलाफ अमेरिका अपने आप को स्ट्रॉन्ग करना चाह रहा है। अच्छा, मैं ये भी नहीं मानता कि ट्रंप साहब एक बिल्कुल डिफरेंट फिनोमेना है अमेरिका का। अगर आप गौर करें बहुत दिनों से अमेरिका की फॉरेन पॉलिसी में यूज ऑफ फोर्स एक अहम एलिमेंट बनता चला जा रहा है।
जो वेनेजुएला में हुआ ये प्लानिंग इनकी नहीं थी, इनके जमाने में, ट्रम्प के जमाने में नहीं शुरू हुई है। ये तो 2 साल पहले थी, बाइडेन के जमाने की प्लानिंग थी कि प्रेसिडेंट ऑफ वेनेजुएला को हमने पिक करना है तो कैसे करना है, उसके सारे पैरामीटर्स तय थे। ट्रम्प साहब ने तो उसको एग्जीक्यूट किया है। तो जो ट्रम्प कर रहे हैं वो इनफैक्ट वही है जो अमेरिकन चाहते हैं। इतने बड़े पैमाने पे इनको वोट दे के लाया गया है। अब आप देखें अमेरिका में इंटरनली कोई बड़ी रेजिस्टेंस भी नहीं है इनके एक्शंस के खिलाफ। तो ये समझना कि ये सिर्फ ट्रम्प साहब का रोल है, ट्रम्प साहब नहीं है, पूरा अमेरिका इनके साथ है। अच्छा, जहां तक वायलेंस का ताल्लुक है बाय दी स्टेट, तो अमेरिका में खुद आइस के नाम पे जो वायलेंस हो रहा है अपने ही शहरियों के खिलाफ, उसके बारे में कोई कुछ नहीं बोल रहा। अच्छा, ईयू का रवैया इतना स्ट्रेंज था कि गाजा के दौरान उन्होंने कुछ नहीं बोला, उनको ह्यूमन राइट्स याद नहीं आए स्टेट्स को, अब उनको परेशानी हो रही है। अब जब अमेरिका से प्रेशर पड़ा है तो वो इंडिया के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट एकदम हैट में से निकाल के कर दिया। दिस इज ऑल, और आपस में भी ग्रीनलैंड पे ट्रूप भेजने की बात कर रहे हैं। तो ये अमेरिका ने ईयू को क्या कहें यूनाइट किया है, और उनकी एक फॉरेन पॉलिसी में एक चेंज आ रही है। अब इंडिया से उनके जो ट्रेड रिलेशंस बढ़ेंगे तो हमारे लिए बहुत सीरियस है, क्योंकि हमारा जीएसपी प्लस जो है वो शायद थ्रेट में आ जाए, और हमें इस पे भी अभी से गौर करना चाहिए, और उसके हमारे लिए क्या एक्शन होने वो हमें अभी से तय करना है। कि हमारी एक तो ट्रेड बहुत थोड़ी सी है, उसमें भी अगर हमें यूरोप पे जो है हमारी ट्रेड को शॉक पहुंचता है तो हमारे लिए तो बड़ा मुश्किल हो जाएगा। तो ये सारी जो दुनिया में चेंजेस आ रही हैं अब्राहमिक अकॉर्ड के थ्रू या अमेरिका इजराइल अलायंस के थ्रू, वो न सिर्फ दुनिया के लिए खराब है, और हमारे लिए तो स्पेसिफिकली अगर ईरान पे अटैक होता है और रेफ्यूजीज वगैरह हमारी तरफ आना शुरू होते हैं, या हमारी अपनी आवाम जो है वो गवर्नमेंट के खिलाफ कोई प्रोटेस्ट करेगी या नाराजगी का इजहार करेगी, तो हमारे लिए तो बड़े सीरियस प्रॉब्लम्स हैं। कि अगर ईरान के खिलाफ कोई बड़ा एक्शन अमेरिका लेता है तो उसके उसमें हमारा क्या रोल होगा। हम ऑलरेडी आप देखें कि हम गाजा पीस बोर्ड में शामिल हैं, हमें तो शायद ये भी नहीं हमने रिसर्च की कि इसकी जरूरत थी या नहीं थी। तो हमारे लिए बहुत अजीब व गरीब सिचुएशन है। हम लोग इतने वीक हैं फाइनेंशियली और पॉलिटिकली कि हमारे पास ऑप्शंस ही नहीं है। तो इससे हमारे लिए बड़े सीरियस प्रॉब्लम्स क्रिएट होंगे, इंटरनली भी एक्सटर्नली भी, कि हम किस तरह से इस सिचुएशन में अपने आप को स्टेबल रखें, कोई एक रोल प्ले करें बिहाइंड द सीन। अगर जैसे हमारे सीनियर्स कह रहे हैं कि पाकिस्तान कोई एफर्ट कर रहा है, तो उस एफर्ट का क्या रिजल्ट है? वी कैन गो टू अमेरिका, दे विल नॉट लिसन ऑन दिस सब्जेक्ट, दे हैव मेड अप देयर माइंड। सेकंड फ्लीट भी वो मूव करके पहुंचा रहे हैं, इसका क्या मतलब है? और ईरान के पास क्या ऑप्शन है? ईरान के पास एक ही ऑप्शन रह जाता है जो पिछली दफा उन्होंने नहीं किया था, कि वो अमेरिकन इंटरेस्ट को हिट करें। अब अमेरिकन इंटरेस्ट को हिट करना कहना तो बहुत आसान है, बट टेक्निकली बहुत डिफिकल्ट है। एयरक्राफ्ट कैरियर जो अमेरिकन ग्रुप है, ये 55 जहाजों का एक ग्रुप है, इससे भी बाद में ज्यादा है। इनको हिट करना थ्रू मिसाइल्स कोई बहुत ज्यादा अच्छा ऑप्शन नहीं है, लेकिन इसके अलावा कोई ऑप्शन भी नहीं है। तो ईरान ऑब्वियसली अमेरिका को थ्रेटन करेगा थ्रू हाइपरसोनिक मिसाइल। अभी कुछ दिन पहले एक वीडियो चल रही थी जिसमें एक ईरानी आर्मी कमांडर अंडरग्राउंड टनल्स में अपने मिसाइल्स को शो ऑफ कर रहा है, हाउ क्रेडिबल दे आर, हाउ गुड दे आर। ये तो अब बैटलफील्ड में ही पता चलेगा, और लास्ट टाइम ईरान ने प्रूव किया था उसकी मिसाइल्स की क्रेडिबिलिटी को। दूसरी तरफ इसराइल मौजूद है। देखिए सरप्राइजिंगली जून लास्ट ईयर से लेके अब तक, यानी 7-8 मंथ्स में ईरान को कोई खास डिफेंस सिस्टम्स नहीं मिले हैं। तो ईरान के रेडार सिस्टम्स डिस्ट्रॉय किए गए थे, बहुत टारगेटेड। ईरान दोबारा अटैक की सूरत में शायद उनकी रिस्पांस पहले से ज्यादा वीकर हो। लीडरशिप की चेंज जो चाहिए जाती है, मुझे नहीं लगता कि ईरान की अल्टरनेट लीडरशिप जो है वो अवेलेबल है। ईरान में देखिए 2 तरह के लीडरशिप है, एक कंजर्वेटिव है और एक हार्डलाइनर है, लेकिन दोनों एक ही चीज से एमिनेट करते हैं, मींस रिलीजियस एफिलिएशन से। तो मौजूदा लीडरशिप में तो चेंज लाना मुश्किल है। अब ये कोई बाहर से लीडरशिप लाएंगे, वो जो रॉयलिस्ट या कुछ, तो वो बड़ा मुश्किल ऑप्शन है। तो इन ऑल ईरान जो है
will head for a chaos, वॉर हो या चेंज ऑफ लीडरशिप। और ये दोनों चीजें हमारे लिए बहुत खराब हैं। हमारा इनडायरेक्ट ट्रेड बहुत है ईरान के साथ, हमारा रिलीजियस टूरिज्म बहुत स्ट्रांग है ईरान के साथ। अब तो आपने देखा था फेरी सर्विस भी शुरू होने वाली थी। जी। तो हमारे लिए एक बहुत मुश्किल सूरत हाल आ रही है। मुश्किल सूरत हाल आहे जियार साहब, असांजे लाइ हिकिड़ो चैलेंजिंग टाइम आहे। ऐं जीअं ज़िक्र कयो ट्रेड जो बि हसन हबीब साहब, त ज़ाहिर आहे इनडायरेक्ट हिकिड़ी ट्रेड असांजी ईरान सां आहे, हुन सां गॾोगॾु यूरोप जो बि ज़िक्र थियो। ऐं जेका वधंदड़ असां वेझिराइप ॾिसूं था, उहा भारत वारो मुआहिदो हुजे या उन खां सवाइ असां ॾिसूं था त 2018 खां पोइ बरतानवी वज़ीर आज़म जो चीन जो दौरो हुजे, ऐं उन पुठियां इहा वधंदड़ वेझिराइप खे अवां कीअं पिया ॾिसो, उन जा असर आलमी सियासत ते, पाकिस्तान ते, ऐं ख़ासि करे जेको असांजो ट्रेड वारो जेको हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट हिकिड़ो असांजो सेगमेंट आहे, उनखे कीअं इफेक्ट थींदे ॾिसो पिया इन समूरी सूरत हाल में? आई थिंक यू ऐं इंडिया जो जेको मुआहिदो थियो आहे, दे कॉल इट, जेको हुननि जी प्रेसिडेंट आहे यू जी चीफ अर्सलान, शी सेड द मदर ऑफ ऑल डील्स। बिल्कुलु सर। या त उहा जेका मदर ऑफ ऑल डील्स आहे, उन्हनि जा घणा सारा हिलाल ऐं हराम बचा बि निकिरी सघनि था, अनफॉर्चुनेटली फॉर द रीजन, स्पेशली जेके इकोनॉमीज़ जेके डिस्ट्रिक्ट असांजो जेका छाकाणि वी आर इन स्मॉल एसएमईज़ में आहियूं। असां हाई एंड वारा प्रोडक्ट प्रोड्यूसर न आहियूं, जीअं पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांग्लादेश आहे, सम लैटिन अमेरिकन कंट्रीज़ आहिनि। त उन्हनि जी काफ़ी सारी जेका एक्सपोर्ट आहे सो यूरोप तरफ़ थी वई आहे, ऐं हुन में यूरोपियन यूनियन जेको आहे सो हिकिड़ो GSP प्लस जेको ॾिनो आहे स्टेटस, जंहिंमें इहे जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे ख़ासि प्रेफरेंशियल ट्रीटमेंट ॾिनो ईंदो आहे इन टर्म्स ऑफ ड्यूटीज़। त हाणे जॾहिं फ्री ट्रेड शुरू थींदो बिटवीन इंडिया एंड यूरोपियन यूनियन, त पोइ उन्हनि उन डॉक्ट्रिन जो छा थींदो, जंहिंमें हू ॿियनि मुल्कनि खे हासिल करणु चाहिनि था, या उन्हनि खे डेफिनेटली इंडिया हैज़ द कैपेसिटी, छाकाणि जेकॾहिं 55% ड्यूटी लॻियूं अमेरिका तरफ़ां और इंडियन प्रोडक्ट्स आहिनि, में बी बियॉन्ड, जेकॾहिं इंडिया इन रविश ते आहे जंहिं ते आहे, जो रेज़िस्ट करे पियो ट्रम्प जी पॉलिसीज़ खे, त मतिलबु ड्यूटीज़ वधी सघनि थियूं। उन हालत में उहा जेका सरप्लस कैपेसिटी हूंदी इंडिया जी, सा ऑब्वियसली डाइवर्ट थींदी यूरोपियन मार्केट तरफ़। त जीअं ऑलरेडी असां ॾिठो आहे त इहो चयो वेंदो आहे त चाइना तरफ़ां डंप कयूं वेंदियूं आहिनि मार्केट्स में काफ़ी सारी प्रोडक्ट्स, छाकाणि दे आर एबल टू प्रोड्यूस चीपर। सो इंडिया में बि तक़रीबन उहा ई हालत आहे, त उन्हनि जो जेको प्रोडक्शन कैपेसिटी आहे काफ़ी सारी घणी आहे एज़ कम्पेयर टू ऑल अदर दीज स्मॉल कंट्रीज़, नंबर वन। नंबर टू, उन्हनि जी कॉस्ट ऑफ प्रोटेक्शन बि काफ़ी हद ताईं कॉम्पिटिटिव आहे, maybe not as good as China, but quite good, छाकाणि हुन एनर्जी बि सब्सिडाइज़ आहे, ऐं हुन जा टैक्सिस बि मुनासिब आहिनि उन्हनि ते, ऐं जेको ऑर्गेनाइज़ आहे उन्हनि जो प्राइवेट सेक्टर जेको SMEs में आहे, सो इट्स प्रीटी ऑर्गेनाइज्ड, वेरी वेल ऑर्गेनाइज्ड, सो दे विल बी एबल टू कम्पीट। त उन में असांखे आई थिंक इट विल बी वेरी वेरी छा थो थी वञे, जेको टेक्निकल टर्म में चइबो आहे त दे विल बी क्राउडेड आउट, छाकाणि जो एतिरो सारो फ्लड थी वेंदो मार्केट इंडियन प्रोडक्ट्स सां यूरोपियन यूनियन में। सो आई थिंक probably we'll have to talk either as a group of all those countries which are GSP plus, तो बाबा तव्हां इहो जेको कयो आहे एग्रीमेंट सां फ्री ट्रेड जो, उन्हनि जी छा सिचुएशन आहे, छा जो इम्पैक्ट आहे असां ते, असांजो छा थींदो, असां वटि जेके ईंदियूं अनएम्प्लॉयमेंट थींदी, जेका असां वटि वरी इमिग्रेशन तव्हांजे मुल्कनि में थियण लाइ जेके मसइला पैदा प्रेशर थियूं था, उन तव्हां छा कंदो। सो आई थिंक विल हैव टू प्रॉब्ली सीक, not as an individual भी सां ॻाल्हाइणो पवंदो as a country, but I think could be a group of countries can go to European Union and find some protection against such agreement. Obviously, they are sovereign entity, we cannot pose, but I think there will be a ground that as long as our quotas are protected, as long as India is not allowed to dump, that's the most important, that India should not be allowed to dump its low cost products in the European market, ताकि जीअं डैम्पन डाउन करे असांजे ऑर्डर्स खे। सो दैट इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट। और उन सां गॾोगॾु जेको हिन जो जेको जियो स्ट्रेटेजिक इम्प्लीकेशन आहे, त इहा हिकिड़ी डिप्लोमेटिक सिग्नलिंग बि चइबो आहे, जियो स्ट्रेटेजिक सिग्नलिंग चइबो आहे। यूरोपियन यूनियन जेको आहे सो अंडर प्रेशर ऑफ ट्रम्प, जो कुझु बि असां ॾिठो हाणे, छाकाणि जो असां ॿियो को डिस्कस था कयूं, यूरोप ऐं US खे वरी ॿिए मौक़े ते कंदासीं डिस्कस, बट डेफिनेटली यूरोपियन यूनियन इज़ अंडर प्रेशर। यूरोपियन यूनियन हैज़ बीन kind of, even there is a हिकिड़ी इहा बि उते फीलिंग आहे त यूरोपियन यूनियन हैव बीन अबंडेंट,
जेके मुल्क है तो भाई यू आर एट योर ओन एज फॉर योर डिफेंस इज कंसर्न इन फैक्ट मच बिफोर दिस ट्रम्प ट्रू कैंपेनिंग न चई छडियो द at the cost of America you have enjoyed your defense no more ता पंहिंजो पाण डिफेंड कयो पंहिंजे पाण खे so I think European Union is looking at options India je chahe it's quite a market it will be European Union and India will be a market of 2.4 billion people quarter of a population of the globe so if really although there are obstacles ये कोने उनके implement करण सुभाणे ही एॾो आसान ना है because उनमें urbanization काने many markets जे अंदर there are obstacles in the European Union market as well as obstacles in the Indian market nonetheless they have a framework if they want to work and make it work 100% it will have very very serious impact on countries like Pakistan Bangladesh and other countries with GSP plus status so I think we have to start preparing our industry in terms of their cost of protection in terms of their quality and in terms of supply chain jeka hundi aahe order no you know 6 महीने का पो पहुंचो ज़ाहिर they'll say we don't want you we have somebody else जेको असांखे टाइम सां पहुचाए सके थो for example winter जेके apparels आहिनि they have to be right exactly at that time summer apparel आए they have to be exactly at that time football आए there is a season for it so I think यही products आहिनि जेके असांजा आहिनि जेके critical आहिनि असांजा so I think Pakistan really needs to brace itself ठीक है we are happy with what we are doing as a middle power status लेकिन उन सां गॾु गॾु पंहिंजो पाण खे बि असांखे इकोनॉमी खे तयारु करणो आहे because without economy that status will be a empty status because ultimately it is your economic strength which translates into your diplomatic clout. बेशक जी साहब मां उन शइ खे अॻियां वधाईंदसि ज़फ़र शेख साहब अवां कीअं कॉमेंट कंदो न थिए जीअं ॼाणा पियो वञे त अरबें डॉलर्स जो नुक़सानु थियण जो ख़दशो बहरहाल मौजूदु आहे अञा त हिन मुआदे खे मुकमल करण जा कुझु मरला बाक़ी आहिनि पर उन में कुझु वक़्तु आहे पर तयारी असांखे हाणे खां ई करणी पवंदी ऐं जीअं GR साहब चयो त जेके GSP प्लस कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे पाण सां गॾाए करे पंहिंजी इंडस्ट्री खे पंहिंजे पाण खे मज़बूत बनाइणो आहे ॾिसो अमेरिका जेको आहे 3 फ्रंट ते विड़ी रहियो आहे हिकिड़ो मिलिट्री फ्रंट आहे ॿियो पॉलिटिकल फ्रंट आहे टियों इकोनॉमिक फ्रंट आहे हाणे उहो साइमल्टेनियसली टिनी फ्रंट ते विड़ी रहियो आहे जेको आहे ॾिसो ही जेके मुल्क हाणे इकोनॉमी ते अचूं था पिया पॉलिटिकल फ्रंट ते असां ॻाल्हाए चुका आहियूं ऐं इकोनॉमिक फ्रंट ते जेको हाणे डिस्कशन हले पई मां सम्झां थो त हे जेको टैरिफ्स जो सिलसिलो इहा इकोनॉमिक फ्रंट ते ट्रम्प जी पॉलिसी शुरू थी ऐं प्रेशराइज़ थियो वियो ऐं उन में ॿ शयूं हुयूं हिकिड़ो त टैरिफ्स लॻायूं वयूं उहे छो लॻायूं वयूं त अमेरिका जो चयो वठियो वञे पर उन में इहा हिकु त रशिया खां तव्हां तेल ऐं ॿियो धंधो जेको धाड़ी आहे उहो बंदि कयो ऐं घटि कयो अहिड़ी तरह जेकॾहिं न कंदव त असां हेतिरो तव्हां ते टैरिफ लॻाईंदासीं रिज़ल्टेंटली इंडिया ते बि लॻो यूरोपियन यूनियन वारनि ते बि लॻो ॿियनि ते बि लॻो सभिनी ते ॿियो यूक्रेन वॉर ते डिफरेंस ऑफ ओपिनियन थी वियो ॿियो नंबर इहो जेको थियो उन खां ॿियो पॉलिटिकल लेवल ते काफ़ी मुल्कनि जी पंहिंजूं जेके फॉरेन पॉलिसीज़ हुयूं उहे ट्रम्प सां जेके मिलनि कोन पई ऐं डिफरेंस ऑफ ओपिनियन हुयो गल्फ में वरी ॿी सिचुएशन थी पाकिस्तान विच में हुयो जेको आहे बेसिकली उन ते मां अचां पियो हाणे हक़ीक़त में जेको सॼो सिलसिलो आहे हर कंट्री जेको आहे पंहिंजी फॉरेन पॉलिसीज़ जेको आहे उहो एग्ज़ामिन करे पियो यूरोपियन यूनियन जो तमामु वॾो ग्रुप आहे हे जेको हाणे इंडिया ऐं यूरोपियन यूनियन जी वेझड़ाइप आहे या UAE जी ऐं इंडिया जी वेझड़ाइप आहे या जेको रशिया खां थोरो घणो ॿाहिरि निकितो आहे या थोरी घणी पूरी तरह सॼो होॾे रशिया में चयो था गैस वठणु ख़तमु करे छॾींदा यूरोपियन यूनियन वारा चओ था हेॾे पेट्रोल वठणु ख़तमु करे छॾींदा त रशिया खे कमज़ोर करण जे लाइ ओपनली बाक़ाइदा ट्रम्प चए थो ॿियो ग्रीनलैंड वारो जेको इशू आहे उन ते यूरोपियन यूनियन जे विच में ऐं पंहिंजे ट्रम्प जे विच में तमामु वॾा डिफरेंस ऑफ ओपिनियन इहे सभु फैक्टर्स जेके आहिनि सभिनी कंट्रीज़ खे हिक ॿिए जे न्यू अलायंसिस जेके थी रहिया आहिनि हे उनजो नतीजो आहे असां पाकिस्तान जेको आहे तव्हां जेकी ॻाल्हि कयो था बेसिकली इकोनॉमिकली असां तमामु कमज़ोर विकेट ते आहियूं मिलिटरली ठीकु आहियूं पर असां इकोनॉमिक ऐं फेरनि ते तमामु कमज़ोर आहियूं उन में पोइ छा थियो आहे त नेचुरली जेको लॻे थो त अमेरिकन्स सऊदीन खे चयो आहे या ॿियनि गल्फ खे चयो बाबा पाकिस्तान खे सपोर्ट ॾियो $2-3 बिलियन ॾेई छॾियो हुनजे खीसे में पिया हुजनि $2 बिलियन हेॾे डॉलर ॾियो हुनजे खीसे में पिया हुजनि
हाणे जेकॾहिं तव्हां बोर्ड ऑफ पीस ते तव्हां चओ था $1 बिलियन पाकिस्तान जो तव्हां ॾेई छॾियो, परमानेंट मेंबर थी वञो। चवण जो मक़सदु आहे असांखे से तमामु घटि आहे, असां एतिरी अॻिते नथा वञी सघूं। असां रुॻो हिकिड़ो लो की ते कमज़ोर पावर जे तहत असां डिप्लोमेसी जो नालो वठी करे दोस्तनि सां ॻाल्हायूं ॿोलायूं था, टॉक्स खे हुनजे फेवर में आहियूं। पाकिस्तान कॾहिं बि जंग जे फेवर में न आहे, उहो इन करे जो जंग अफोर्ड कोन था करे सघूं। त हे जेको सॼो न्यू अलायंसिस ऐं न्यू फार्मूलास जेके अचनि था पिया, जंहिंजी मां सम्झां थो अमेरिकन्स खे परवाह न आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां जेको अर्ज़ु कयो त मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो पंहिंजे हिते ई, चाहे BR बल साहब चयो या हुन चयो त अमेरिका जी पॉलिसी कंटिन्यूड हूंदियूं आहिनि, उहो कॾहिं बि अलॻि न हूंदी आहे। अमेरिका जी फॉरेन पॉलिसी उहो ई हूंदियूं आहिनि जेके मन हलनि थियूं, पर हिकिड़ी अप्रोच थोरी डिफरेंट थी वेंदी आहे। चाहे वेनेज़ुएला वठो या ॿियो वठो, त हाणे छा त यूक्रेन जो इशू, ग्रीनलैंड जो इशू, उन खां पोइ सॼो मिडल ईस्ट में जेकी वॉर थी रही आहे, उन खां पोइ चाइना सां रिलेशनशिप जेकी आहे, रशिया खे जेको कमज़ोर करणो आहे, इहे सभु इशूज़ हाणे बाक़ाइदे अञा ट्रम्प जो पहिरियों साल थियो आहे, अञा 4 साल रखिया आहिनि। इन करे हे न्यू अलायंसिस जेके थियनि था पिया, असांजो रोल जेको आहे पहिरियों दफ़ो अमेरिकन्स जो वरी असां क़रीब आया आहियूं। हाणे ॾिसो बार बार जेके आहे ट्रम्प जे तरफ़ां तारीफ़ पई थिए असांजी लीडरशिप जी, असांजी आर्म फोर्सिस जी, असां लाइ ॾुखियाई कान्हे। ॾिसो असां पंहिंजा ऑप्शन एग्ज़ामिन कयूं था, असांखे कोई नुक़सानु कोन्हे, असांखे का शइ कान्हे। पर हा, पाकिस्तान क्लियर कयो आहे त जेकॾहिं बोर्ड ऑफ पीस खे असांखे जेकॾहिं को आर्मी जो ॾिनो वियो त असां न करे सघंदासीं, असां उहो सोचींदासीं। असां हे बि न कंदासीं, उहो बि न कंदासीं। असां अब्राहम अकवाड जो हिसो बि न आहियूं। इहे ॻाल्हियूं असां करे रहिया आहियूं सॼी जेको आहे। पर मक़सदु इहो आहे त जेको बि आहे मूंखे ॿुधायो त पोइ असां मतिलबु परमानेंट जेके मेंबर थियण जे लाइ पाकिस्तान खे जेको कयो वियो आहे, त सऊदी अरेबिया ॾिनो न $1 बिलियन, उन अनाउंसमेंट कई आहे। त हाणे हे सॼी जेकी वॉर आहे, इहा वॉर इन जे करे इहे नवां ग्रुप पैदा थिया आहिनि। इंडिया छा कयो, जॾहिं पॉलिटिकली हुनखे पंहिंजे अमेरिका जे तरफ़ां चमाट मिली त उहो पोइ थी हटी वियो। त क्वाइटली हुन छा कयो त पहिरियों चाइना खे अप्रोच कयो त बाबा दर्जेदारी जी ॻाल्हि कयो। उन खां पोइ होॾे अफ़गानिस्तान सां शाहबर था कयो, शाहबर खां पोइ हटी वियो, हलियो वियो, पोइ हिते हटी वियो। उन खां पोइ वरी EU सां ॻाल्हि कयूं, उन सां विझड़ाइप जी ॻाल्हि हले पई। वरी UAE सां ॻाल्हि थियण शुरू थी, वरी हुन सां विझड़ाइप जी ॻाल्हि थी थिए। सभु शयूं जेकियूं आहिनि नादिया, त सॼो सिलसिलो इहा वॉर हले पई, इहा इकनॉमिक कोल्ड वॉर शुरू थी वई आहे। ऐं इन सॼे के लाइ सोने फ्रंट थी विया आहिनि। अमेरिका उहो कंट्री सॼा थी विया आहिनि। अञा सर्वाइवल बि त आहे न, त छा ते सर्वाइवल आहे? सॼी यूरोपियन यूनियन खे रशिया जी गैस बि खपे, तेल बि खपे, ईरान जो तेल बि सस्तो आहे, इंडिया खे बि सर्वाइव करणो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन सॼे प्रोसेस में हाणे मां अल्टीमेट एनालिसिस मुंहिंजी इहा आहे, इन शॉर्ट टर्म्स अमेरिका वुड प्रिवेल अपॉन एवरीथिंग। मिलिटरीली बि स्ट्रॉन्ग थी वेंदो, इकोनॉमिकली बि स्ट्रॉन्ग थी वेंदो। ऐं मां सम्झां थो त हाणे उहे मुल्क जेके अमेरिका सां कोऑपरेट कंदा उहे ई अॻिते हलंदा, न त कमज़ोर थींदा वेंदा। अमेरिका जे पावर के हो घटि न करे सघंदा। इन शे के आगे बताएंगे हसन हबीब साहब, फाइनल कमेंट आपका कि जो अमेरिका के साथ खड़े होंगे, कोऑपरेट करेंगे, वो ही आगे निकलते हुए इस वक्त नज़र आ रहे हैं। और जो जिस तरह से ज़फ़रुल्लाह शेख साहब ने कहा कि सर्वाइवल का जो ये सारा मामला है, इसमें पाकिस्तान के सर्वाइवल के लिए सर क्या इस वक्त ज़रूरी स्टेप्स हैं जो लेने की ज़रूरत है? देखिए, मैं शेख साहब से एग्री करूंगा टू सम एक्सटेंट कि यस, मौजूदा ज़माने में टाइम बीइंग हमें अमेरिका के साथ रहना चाहिए, क्योंकि हम अमेरिका की मुखालफत अगर करेंगे तो IMF का और दूसरी तरफ का प्रेशर हम पे बहुत आ जाएगा। लेकिन जो साइंस हैं वो अमेरिका के खिलाफ हैं। अगर वॉर होती है या डायरेक्ट या इनडायरेक्ट, इसराइल पे हो या डायरेक्ट हो, दोनों सूरतों में अमेरिका की कॉस्ट बढ़ती चली जा रही है। और GDP वाइज चाइना अमेरिका को क्रॉस करेगा 2030 में। तो इकोनॉमिक फ्यूचर अमेरिका का बहुत ब्लीक है। और अगर इकोनॉमिक फ्यूचर ब्लीक है किसी भी मुल्क का, तो बहुत जल्दी उस मुल्क के बाकी जो रिसोर्सेज या पावर्स हैं वो वेन कर जाती हैं। JR बलोच साहब ने जैसे कहा था कि बहुत ज़रूरी है कि हम अपनी इकोनॉमिक सूरत हाल पर तवज्जो दें। कमोबेश यही बात अमेरिका के लिए ट्रू है। तो अमेरिका कब तक वॉर्स के थ्रू या कॉन्फ्लिक्ट के थ्रू अपना इन्फ्लुएंस रखता है, ये कोई ज़्यादा चलने वाली बात नहीं है। तो यस, मौजूदा सूरत हाल में हमें अमेरिका के राइट साइड पे रहना चाहिए। और जो हम कर रहे हैं किसी हद तक ठीक है।
लेकिन हमें अपनी अंदरूनी और सूरत हाल और इकोनॉमिक सूरत हाल को इम्प्रूव करना है, जिसका कोई प्लान नजर नहीं आ रहा है। हमारी पॉलिटिकल लीडरशिप के पास अभी कोई प्लान ऐसा नहीं जिससे हमें लगे कि हमारा नेशनलिज्म प्रमोट हो रहा है या इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन इम्प्रूव हो रहा है या इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूव हो रहा है। तो हमें बहुत सीरियसली इनवर्ट अपने इश्यूज को देखना है, नहीं तो हमें भी कोई खास फायदा नहीं होगा अमेरिका के दोस्ती का। और जैसे मैंने कहा कि अमेरिका का अब रैप अप टाइम है और 10-15 साल बाद हम देखेंगे बहुत ज्यादा वीकनिंग। तो उस वक्त फिर हमें नए सिरे से अलायंसेस में जाना पड़ेगा, नए दोस्त ढूंढने पड़ेंगे, और नए दोस्त हमें शायद उतना ट्रस्ट नहीं करें जितना पुराने दोस्त करते हैं। तो हमें अपना चाइना के साथ मामलात को बहुत जल्दी ठीक करना चाहिए। CPEC 2 अभी शुरू हो रहा है, जनवरी में मीटिंग में अंडरस्टैंडिंग आई है, हमने अपनी स्ट्रेटेजिक गोल्स उनसे शेयर किए हैं। इंशाल्लाह अगर ये CPEC 2 जो है वो उसी ट्रैक्स पे चलता है जिस पे हम प्लान कर रहे हैं, तो शायद हमें हमारा कोई इकोनॉमिक फ्यूचर हो और हमारी पोजीशन एज एन इंडिपेंडेंट मिडिल पावर कहीं दुनिया में रिकग्नाइज की जाए। बहुत शुक्रिया हसन हबीब साहब, GR बलोच साहब, ज़ुल्फुल्लाह शेख साहब। नाज़रीन, एक्सपर्ट्स जी गुफ्तगू आमूदी पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी हाणे सूमर ॾिहाड़े मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।